अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां आहियां फ़ौज़िया एजाज़। सभ खां पहिरियां हिकु नज़र हिन वक़्त जी हेडलाइन। ज़ोब भरिसां ख़ौफ़नाक रोड हादसो, 20 ॼणा फोत, 12 ॼणा ज़ख़्मी। रावलपिंडीअ खां कोयटा ईंदड़ सदाबहार बस तेज़ रफ़्तारी ऐं बरसात सबबि शिरानी जे इलाक़े में खाईअ में किरी पई। असिस्टेंट कमिश्नर ज़ोब मूजिब हादसे में 20 ॼणा हयातियूं विञाए वेठा। फोतनि जा मढ़ ऐं 12 ज़ख़्मियुनि खे ज़ोब इस्पताल मुंतक़िल कयो वियो। इस्पताल में एमरजेंसी लागू। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां वाक़िए ते ॾुख जो इज़हार। शहबाज शरीफ़ ज़ख़्मियुनि खे बहितरीन सहूलतूं फ़राहम करण जी हिदायत करे छॾी। गद्दारी के सर्टिफिकेट बांट रही है, ये काफिर होने के सर्टिफिकेट बांट रही है और खुद करप्शन में डूबी हुई खातून है। कोई एक पैसा, टेडी पैसा इसने नहीं छोड़ा। तो ये आने वाले दिनों में घेरा तंग होगा। आप खासे जमा रखें। पंजाब में जितने घपले किए हैं एक एक करके सब सामने आएंगे और आप हर बात पे इदारों को, फौज को, अदलिया को जो हमले कर रहे हैं, इससे आपकी करप्शन नहीं छुपेगी। कि जलसों में कहेंगे कि मैं फलां को ये कर दूंगा, फलां को वो कर दूंगा, इससे करप्शन तो छुपने वाली है नहीं। आप अपना जोर लगा लें, हम अपना जोर लगाएंगे। आपकी ये मुनाफिकत है कि आपने जिसकी तारीफ की है, जिसने आप पे एहसान किया है, आपने उसके पीठ पे छुरा घोंपा है। पहले तारीफों के पुल बांधते हैं, कसीदे पढ़ते हैं और फिर अगले ही रोज गालियां देना शुरू कर देते हैं। पंजाब सरकार पारां फरह गोगी ऐं एहसन जमील खे वापस आणण जो ऐलान। पंजाब जे सूबाई वज़ीर अता तारड़ चयो त फरह गोगी जी करप्शन पोयां असल किरदार इमरान खान आहे। इमरान खान मुल्क में मनी लॉन्ड्रिंग जो नओं तरीक़ो मुतारिफ़ करायो। इमरान, बुशरा ऐं फरह गोगी मुल्क लुटींदा रहिया। इमरान खान सचो आहे त फरह गोगी खे ॾेह वापस आणे। बुशरा बीबी माण्हुनि खे गद्दार करार ॾियारियो। ख़बर इहा आहे त बनी गाला जो ख़र्च वज़ीर आज़म मां भरियो वेंदो हो। अगकथियूं अधूरियूं रहिजी वयूं। कराची में मींहुं न पियो। मौसमियात खाते अॼु शाम या राति कराची में बरसातुनि जो ॿीहर अगकथी करे छॾी। चीफ मेट्रोलॉजिस्ट सरदार सरफराज़ अहमद चयो आहे त मॉनसून सिस्टम सिंध, बलोचिस्तान, राजस्थान ऐं अरबी समुंड में मौजूद आहे, जेको अॼु राति मींहं जो सबबु बणिजी सघे थो। चीफ मेट्रोलॉजिस्ट मूजिब बरसात जो पहिरियों सिस्टम 5 जुलाई ताईं सॼी सिंध ते असरअंदाज़ थींदो। पहिरियों सिस्टम ख़त्म थियण खां 18 कलाक पोइ असरअंदाज़ थींदो। शहरी इंतज़ामिया पारां कराची में नालनि जी सफ़ाई अञा ताईं न कराई वई। अहम शाहराहनि ऐं इमारतुनि ते लॻल बिल बोर्ड्स ऐं होर्डिंग्स बि न हटाया विया। मुल्क में बिजली जो बहरान न टरियो। सॼे मुल्क में लोड शेडिंग जो अज़ाब वधी वियो। शहरनि में 6 खां 8 कलाक बिजली जी बंदि थियण मामूल बणिजी वियो। बहिराड़ियुनि में 8 खां 10 कलाकनि ताईं बिजली बंदि थियण लॻी।
मौसम में बेहतरी ऐं हफ़्तेवार मोकल सबबि गुज़िरियल ॾींहुं बिजली तलब घटिजी वई। बिजली जी तलब ऐं रसद में फ़र्क़ु 6000 मेगावाट थी वियो। इमरान खान जी एजेंडा मुल्क में ॾिठेड़ पखेड़न आहे। बचाव वारे वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो आहे त इदारा साथ न ॾियनि त इमरान खान मुहिम शुरू करे छॾे थो। हुकूमत शफ़ाफ़ चूंड ते यकीन रखे थी। हू आइन ऐं क़ानून जी हुक्मरानी चाहिनि था। ईंदड़नि ॾींहनि में मुल्की हालतूं बहितर थींदियूं। कर्ज़नि ऐं महांगाई में विकोड़ियल पाकिस्तान खे बचाइण लाइ गॾिजी वेहणो पवंदो। पीपल्स पार्टी जे अॻवान ऐं वफ़ाक़ी वज़ीर ख़ुर्शीद अहमद शाह चयो आहे त अॼु मुल्क कर्ज़ी छो थी वियो। सियासतदाननि खे गॾिजी वेही सोचणो पवंदो। जलसा सभु कंदा आहिनि, इमरान खान बि करे, कंहिंखे बि फ़र्क़ु नथो पवे। इमरान खान जलसा करण में मुल्की बेहतरी सम्झे थो त भली करे अॼु फ़ैसिला आइन तहत न पर सलाह मशवरे सां थियनि था। ख़ुशी शाह मूजिबि हू दावा करे थो त 10 साल ज़राअत खे हथी ॾिनी वई त मुल्क पेरनि ते बीही वेंदो। हुकूमत पारां ईद ते 5 ॾींहं मोकलुनि जो ऐलान। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ईद ते 5 मोकलुनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। नोटिफिकेशन जारी कयो वियो। कोरोना सबबि वधीक ॼणा हयाती विञाए वेठा। 24 कलाकनि दौरान मुल्क में कोरोना जा 650 नवां केस ज़ाहिर। सिहत जे क़ौमी इदारे NIH मूजिबि सॼे मुल्क में कोरोना जी पखेड़ जी शरह 3.68% रही। मुल्क में कोरोना सबबि इलाज हेठि 138 माण्हुनि जी हालत ॻणितीअ जोगी आहे। लाड़कानी भरिसां पुराणे तकरार खां PP अॻवान जी औताक ते हथियारबंदनि काह करे हिक ॼणे खे क़त्ल करे छॾियो। ॻोठ थड़ी छुट्टो में हथियारबंदनि आमिर ज़ेब जतोईअ जी औताक ते काह करे फायरिंग कई। गार्ड मुजाहिद बुरगड़ी मारिजी वियो। पीपल्स पार्टी अॻवान आमिर ज़ेब जतोई ज़ख़्मी थी पियो। कश्मीर में भाणेजे जी फायरिंग में मामो ऐं मारोट क़तल। ॻोठ लाल खान चाचड़ में बिजली न ॾियण तां मामनि ऐं भाणेजनि में झेड़ो थी पियो। फायरिंग में गोहराम चाचड़ ऐं संदसि धीउ मारिजी विया। 4 ॼणा ज़ख़्मी, हिक ज़ख़्मीअ जी हालत ॻणितीअ जोगी आहे। इतलाउ ते पुलिस पहुची मक़तूलनि जा मढ़ ऐं ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल करे छॾियो। वाक़िए बाद धुरनि में छिकताण बरक़रार। इलाइक़े में ॾहकाउ पखेड़िजी वियो। पीर ॻोठ भरिसां घुमरा बिरादरी जे 2 धुरनि में झेड़ो, 1 ॼणो क़त्ल। ॻोठ फतेहला घुमरो में संगावती तकरार तां झेड़े में अली बख्श घुमरो मारिजी वियो। इम्तियाज़ ज़ख़्मी। इतला ते पुलिस पहुची मक़तूल जो मढ़ो ऐं ज़ख़्मीअ खे इस्पताल मुंतक़िल करे छॾियो। घोटकी भरिसां हथियारबंदनि हथां 2 ॼणा मुबैना अगवा। लाखा पाड़े ऐं ममताज़ कॉलोनी वासी 2 ॼणा शफ़क़त कोरी ऐं सनी राजपूत खे हथियारबंद बगू वाह वटां मुबैना तौर अगवा करे विया। मुगविन जे वारसनि जो चवणु आहे त हथियारबंदनि सारंग कोरीअ खे बि अगवा कयो हुयो, जंहिंखे हथियारबंद माज़ूर हुजण करे ॿधी 2 ॼणनि खे अगवा करे फरार थी विया। सिंध में ज़राई पाणी जी खोट बरक़रार। मुख़्तलिफ़ शहरनि में आबादगारनि जा एहतिजाजी मुज़ाहिरा।
सिजावल, गोलारची ऐं ॿियनि शहरनि में आबादगारनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। पाणी खोट ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी। एहतिजाज कंदड़नि जो चवणु आहे त पाणीअ खोट सबबि फ़सुल तबाह थी रहिया आहिनि। पाणी खोट ख़तम करे फ़सुलनि खे तबाह थियण खां बचाए वञे। ऐं पाकिस्तान क्रिकेट बोर्ड कश्मीर प्रीमियर लीग लाइ NOC जारी करे छॾी। KPL एडिशन 2 लाइ 1 खां 25 अगस्त ताईं विंडो ॾिनी वई। KPL जे तर्जुमान जो चवणु आहे त KPL में हिन भेरे हिकु नई फ्रेंचाइज़ जम्मू जा बाज़ीवात कई वेंदी। KPL 2 में 6 बदिरां 7 टीमूं हूंदियूं। ड्राफ्टिंग ईद खां पोइ थींदी।